अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। असा रब्बुकुम अन युकफ्फिरा अन्कुम सय्यातिकुम वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़ज़िल्लाहुन नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु नूरुहुम यस्आ बैना अयदीहिम वबिअयमानिहिम यक़ूलून रब्बना अतमिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। फ़क़द क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लगदवतुन फ़ी सबीलिल्लाहि औ रौहतुन खैरुम मिनद दुनिया वमा फ़ीहा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जे गहराइण सां सुहिणे दिल पर मिठड़े मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बावाज़े बुलंद दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी के इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। नबी के इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। सरे मक़तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रसन से क्या अरे नादा। नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है।
वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी हुस्न मुतलक का शाहिद भी मशहूद भी सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रुए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानियाँ बज़्म कोनो मकां को सजाया गया नकी मुंजो नाउ नकी मुंजी ज़ात सब सुवन तोखे तुंजी ज़ात सिफ़ात काबिल सदर वाजिबुल एहतराम उलमाए किराम हुफ़ज़ाए इज़्ज़ाम मुंजा वरड़ा मुंजा भाइर अज़ीज़ान किरामी मुंजी अम्मा भेण नियाणी मो अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह 28 सिपारे मां सूरह अत-तहरीम जे बेरुकू मां हिकड़ी आयत तिलावत कई आहे ऐं सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक मां चंद हदीसूं बयान कयूं आहिनि परवरदिगार आलम उन नाचीज़ बंदे खे सही समझाइण जी इन सां गॾो गॾु रब ज़ुल जलाल तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु 20 शुबानुल मुअज़्ज़म 21 जी रात इन ॻोठ मक्सी ॻोठ में बिरादरम कारी कमरुद्दीन साहब दामद बरकातुल आलिया जे बचड़े जे खुशी जे मौके ते तव्हां सां समूरा पिरी प्यारा सजण समूरा गॾु थिया इन महफ़िल में उन जी खुशीअ में उन सां साथ ॾियण जे लाइ उन जी खुशीअ खे वधाइण जे लाइ तंहिंजे करे पिरी चई विया अल्लाह अचनि ओए जिन आए मन सरव थे अल्लाह अचनि ओए जिन आए मन सरव थे छा त बहरहाल इहा वॾी शइ आहे मोहबत इस्लाम सेखारी आहे जंहिंमें मोहबत न आहे उहो इंसान सॾण जे लाइक़ु ई न आहे माण्हू कंहिंखे चवंदा आहिनि सफ़ा निड़ निभागा मुंहिंजी कंहिंसां न लॻे हुज़ूर फरमाए जेको अहिड़ो निभागो आहे न इहो दुनिया में कंहिंखे बि फटका न पराईंदो फरमाए ला खैर फी मन ला यलफ वला युलफ जेको ॿिए सां मोहबत नथो करे ॿिया हुन सां मोहबत नथा कनि इहो बेकार आहे कंहिं कम जो ई न आहे छा ये चइबो आहे न सफ़ा को चटा भेणा छा कंहिं न कम जो न ॾोहण जो न कोहण जो चइनि सफ़ा मुर्दार आहे फरमाए अल मोमिन मालफुन मोमिन जी जेका दिल ऐं जिगर ऐं जान ऐं जेको सीनो आहे इहो प्यार ऐं मोहब्बत जो खज़ानो ऐं कारखानो आहे मोमिन जो जेको सीनो आहे मोमिन जो जेको जिगर आहे मोमिन जो जेको शइनि सीनो आहे दिल आहे इहो जेका शइनि वो दुनिया जी फैक्ट्री में कपड़ा ठहन तो कपड़े की फैक्ट्री चंपल ठहे तो चंपल की फैक्ट्री धागो ठहे तो धागे की फैक्ट्री ज़ोर में मोमिन जो सीनो मोहब्बत जो घर आ मोहब्बत जो खजानो आ मोहब्बत की जगह वा ला खैर फी मन ला यलफ वला युलफ जेको ॿियनि सां मोहब्बत न करण सिखियो आ न कि ॿिया हुन सां प्यार कनि था इहो कंहिं कम जो ई न आहे त इस्लाम केॾा अल्फाज फरमाया सियाणनि इंसाननि जे लाइ तो पहिरियां मूं तव्हांखे चंद मिनट क़ुरान जे महफ़िल में वेहण जूं बरकातूं सम्झायां छोकी नंढा नंढा जेके टुकड़ा आहिनि अॼुकल्ह प्रोग्राम ऐं बयान जा माण्हू उनखे दिलचस्पी सां ॿुधनि था कलाक बयान आहे मौलवी साहब जो केरु ॿुधे बसि 5 मिंटनि जो को बयान हुजे 5-10 मिंटनि जो को शइ टुकड़ो हुजे तंहिंजे करे दोस्तनि खे ठाहिण में बि आसानी थींदी पहिरियां तव्हांखे बहरहाल शयुनि क़ुरान जी शयुनि खे फैलायो आलिमनि जे बयाननि खे शाइनि ऐं जेके वीचारा दीनी प्रोग्राम ते महिनत कनि था इन्हनि सां साथ ॾियो कायनात में शायदि अञा घणियूं हूंदियूं 100 करोड़ अहिड़ियूं आइडियूं आहिनि जेके सफ़ा गंदगी खे फैलाइनि थियूं पियूं गंदी शइ खे बहरहाल न कि लाइक कयो न कि उनखे सब्सक्राइब कयो भले इन शयुनि खे लाइक कयो हिन ज़माने में तव्हांजी आंगुर सां शयुनि अल्लाह तव्हांखे नवाज़ींदो ॾिठो वियो ख्वाब में हिकिड़ो शख़्स उनखे ख़ुशख़बरी मिली त बहरहाल नेकियूं करे आयो आहे वरी उनखे बहरहाल के ख्वाब में ॾिठो त उन हिकिड़ी पंहिंजी शयुनि माना अहिड़ी गाननि जे महफ़िल में पंहिंजी का शइ रिकॉर्ड कराई उहा शयुनि पोयां माण्हू उनखे दुनिया में फैलाइनि था गाननि खे अल्लाह जो ऐलान थियो त हिनखे जहन्नम में वठी वञो तव्हांजी मर्ज़ी आहे नेकियूं कयो तव्हांजी मर्ज़ी आहे बुरायूं कयो ईअं न थींदो प्यारा पहिरीं कुतो खूह में पियो हुजे उन खूह मां वज़ू करे पाणी इस्तेमालु कजे न वज़ू थींदो न गुस्ल लहंदो न कि कपिड़ा पाक थींदा न कि मस्जिद पाक थींदी त बहरहाल गंद खां पंहिंजी जान छॾायो अल्लाह जी ज़ात जो कसम ॾाढी ख़ुशी आहे मानी त रब सॼो साल सभिनी खे रब खाराए थो शयुनि जिंजी जेतिरी ज़िंदगी आहे लेकिन मक़सदु अचण जो इहो आहे त ज़िंदगी में कुझु क़ुरान वारनि खां ॿुधिजे कुझु सिखजे कुझु अमल कजे शयुनि इंशाअल्लाह अल्लाह से इन ज़िंदगी में बाग़ बारी फरमाईंदो सभु चयो आमीन।
हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अतवदुदु इलन्नास निस्फुल अक़ल। इंसान ज़ात सा मोहब्बत करण अध अकुल मंदी थव। अल मोमिन मलफुन वला खैर फी मल्ला यलफ वला युलफ। मोमिन जो सीनो मोमिन जी दिल मोहब्बत जो घर खजानो आ कारखानो वाला खैर फी मल्ला यलफ वला युलफ। जेको ॿियनि सां प्यार मोहब्बत न तो करे ॿिया उन सां प्यार ऐं मोहब्बत न था कनि इन मां कंहिंखे बि चङाई न थींदी। नबी साईं जे ख़िदमत में हिकिड़ो साहबी वेठो आहे। हिकिड़ो साहबी सलाम चई करे वियो। नबी साईं खे वेंदड़ साहबी चयो मुंहिंजा सुहिणा मुंहिंजी हिन सां ईमान जे ख़ातिर मोहब्बत आहे। नबी साईं फरमायो अख़बर त हू मुंहिंजा प्यारा शागिर्द ॿुधा त सही तूं पंहिंजे मोहब्बत जो ऐलान इन जे कननि ताईं पहुचायो आहे। पंहिंजे मोहब्बत जो ऐलान मुंहिंजो तव्हां सां ईमानी मोहब्बत जो ताल्लुक़ आहे। छा बाबा सम्झ में आई ॻाल्हि? मुंहिंजो तव्हां सां ईमान जे ख़ातिर मोहब्बत जी निस्बत ऐं ताल्लुक़ आहे। सभु कलमे वारा पाण में माइट रहूं। छा सभु कलमे वारा पाण में चयूं इन्नमल मुमिनूना इख्वतुन। सब कलमे वारा पाण में भाइर अथव। मुंहिंजे साईं पंहिंजे रहमत वारी कचहरीअ मां पंहिंजे शागिर्द खे उतारे करे चयो वञी न पंहिंजे दोस्त खे चयो इन्नी उहिब्बुका फिल्लाह। मुंहिंजी तोसां मोहब्बत अल्लाह जे ज़ात जे ख़ातिर। हुजूर पंहिंजे रहमत वारे नूर मां उनखे उथारे करे चयो वञ इन पंहिंजे दोस्त यार खे चयो त मुंहिंजी तोसां ईमान जे ख़ातिर मोहब्बत आहे। नबी साईं जे कचहरी मां फर्मा बरदारी करे उथी करे वियो उन जवान खे चई मुंहिंजी तोसां मोहब्बत आहे। पर अगलो भी वाह जो जवानो न चस हब्बक अल्लाह बिमा अहबब्तनी फी। जे रब जे करे तू मूंसां प्यार तो करे अल्लाह जो तोसां प्यार होजे। नबी से फरमायो वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला तुमिनु हत्ता तकुलू ला इलाहा इल्लल्लाह। खुदा जी ज़ात जो कसम कोई भी तव्हां मां मुसलमान न तो बणजी सघे जेस ताईं कलमो न पढ़े। सब चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। वला तुमिनु पाण में मोमिन न था थी सघो हत्ता तहब्बतुम जेस ताईं पाण में प्यार मोहब्बत कयो। छा कयो? हुजूर तो चे प्यार का सवा मोमिन अबा हिक बे सां प्यार सां मोमिन नथा थियूं त पोइ सोने मोहम्मद ऐं नबी जे बचड़नि ऐं आले बेतन जो प्यार त छा ॻाल्हि आहे। हाँ बा ॿुधायो सही ॻाल्हि समझ में आई? नबी से फरमायो खुदा जी ज़ात जो कसम कोई भी तव्हां मां जन्नत में कौन वींदो जेस ताईं कलमो न पढ़े। कोई भी तव्हां मां मोमिन कामिल न थींदो जेस ताईं पाण में मोहब्बत कयो। अला अदुल्लुकुम अला शैइन इज़ा फ़अलतुमू अहबब्तुम। मां मोहम्मद तव्हांखे हिकिड़ी पॉइंट ॿुधायां हिकिड़ो नुक़्तो ॿुधायां सस्ते में सस्तो सोले में सोलो जेकॾहिं उन ते अमल करणु शुरू कंदो अल्लाह तव्हां में पाण में मोहब्बत जी फिदा खे वधाईंदो। कुलना भला या रसूल अल्लाह मुंहिंजा साईं ॿुधायो त सही मोहब्बत के वधाइण वारो कहिड़ो फार्मूलो आहे कहिड़ो नुक़्तो आहे कहिड़ो वज़ीफ़ो आहे कहिड़ो सबक़ आहे कहिड़ो दर्स आहे। नबी सफ़र में अफ़शु सलाम हिक ॿिए खे सलाम जेको अॼु उम्मत मां निकिरी वियो आहे। अॼु कंहिंखे चओ न अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू हल एॾी ड्रेग खे यार मां बिज़ी आहियां मज़रूम माण्हू हरू भरू मूंखे शायनि खफ़े में विझी छॾी। नबी से फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो शख्स पंहिंजे घरां निकितो हिकु आम मुसलमान कलमे वारे सां मुलाक़ात करण लाइ अल्लाह साईं उन चौंक ते अॻियां हिकु फ़रिश्ते खे इंसानी सूरत में विहारियो वञ मुंहिंजे बाने खे चयो ताबा ममशाक मां अल्लाह खे तुंहिंजो ज़मीन ते घुमण ॾाढो वणे थो पियो ऐं अल्लाह से तुंहिंजे लाइ जन्नत में हिकिड़ो घर तयारु कयो आहे। ॿुधा त सही भला काॾे थो वञे? जे पंहिंजे भाउ मुसलमान सां मुलाक़ात तो करण वञा। ॿुधा त सही भला तो ते उन जो को कर्ज रहियल आहे न छा उन जो तुंहिंजे मथां को एहसान कयल आहे न? रब तो चवे तूं मुंहिंजे बाने पैदा कयल इंसान सां मोहब्बत में मुलाक़ात करण वञे थो मां अल्लाह खे तुंहिंजो ज़मीन ते घुमण ॾाढो पसंदि आहे। इन एतिरे अमल जे सदके मां रब तुंहिंजे लाइ जन्नत में घर तयारु कयो आहे। ये सब पंध थींदा मोहब्बत में न नफ़रत में बुग़्ज़ में छा थींदो?
नबी से फरमायो ला तनफरू पाण में कबे सा नफरत न कंदा क्यो वला तबगदू पाण में कबे सा बुग़्ज़ न कंदा क्यो वला तहसदू पाण में कबे सा साड़ न कंदा क्यो वला तदबरू पाण में कबे जू पाड़ा न पटींदा क्यो वला तकातऊ पाण में कबे के टुकड़ा न कंदा क्यो कुनू इबादल्लाह इखवाना कलमे वारो पाण में माखी मखण थी जिंदगी गुजारियो चो इंशाअल्लाह। अब आई हदीसा पढ़ियो माशाअल्लाह त मोमिन जो सीनो मोहब्बत जो मरकज आ मोहब्बत जो खजानो आ इंसान ज़ात सा मोहब्बत कन अदा कुल मंदी आ कदें भी मोमिन कोन थींदो कामिल जेस ताईं मोमिनन सा प्यार न कियो। हुजूर पंहिंजे रहमत वारी कचहरी मां उतारे करे जवान के चो वञ इनके यार के चया मुंहिंजी तोसां ईमान जे ख़ातिर मोहब्बत हा अल्लाह सही फरिश्ते के मोकलियो चौंक ते त वञ इन जवान के चे तू काॾे थो वञे चे क मुसलमान सां मुलाकात थो करण वञा। रब चे तो मां अल्लाह के तुंहिंजो घुमण भी पसंद आ इन अमल जे करे मां रब तुंहिंजे लाइ जन्नत में घर तैयार कयो। हाणे मूंखे ॿुधा बाप हिक ॿिए सां हेल्प करण ताउन करण हिक ॿिए सां साथ ॾियण केॾो सवाब। नबी से फरमायो अल्लाह फी औनिल अब्द मा कानल अब्द फी औनि अखीह फरमाए जॾहिं मुसलमान बेबा सां भलाई जो इरादो कंदो आहे अल्लाह से उन जी ज़िंदगी जूं तकलीफ़ां सभु दूर कंदो आहे। तो बे जे लाइ भलो सोचींदे रब तुंहिंजे लाइ अॻ में सभु रस्ता आसान कंदो। माना फर पेरन लिखी वकाफिया जेको बे जे लाइ खूह खोटींदो उन जे लाइ खूह खोटो पियो हूंदो चा कुन रात दरपेश चा कुन फारसी वारो चे तो खूह खोटींदड़ जे अॻियां खूह पियो अथव अबू जहल ज़ालिमो बेहया हो बेअदबो कूड़ में मकर में बीमार थी पियो आहे त मोहम्मद पुछा करण ईंदो ऐं वाकई मुंहिंजो साईं आया जिब्रील आयो सोना विच पदर में ज़ालिम खूह खोटायो आ नित बदस रोटी रतस मुंहिंजा हबीब हीअं पासे सां अचो नबी साईं पासे खां आया चे हेॾां अच हिंजो किरियो त वञे खूह में किरियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसा ॾिनोसि ॾाढा खूह ते बराल खयूं पियो वञे हेठि हुजूर पंहिंजी रहमत वारी चादर उन रसे में ॿधी फरमायसि ॾे ख़बर हाणे जो तोखे बराल मां तुंहिंजो साथ ॾेई तुंहिंजी जान बचायां पोइ सुधरी वेंदे चएसि अॼु न सुधरां कॾहिं सुधरां वाइदो आहे बस छा जेके ड्रोह कया ठगियूं कयूं बस हुजूर पंहिंजी रहमत वारी चादर ज़ालिम खे रसे में मिलाए करे खूह में कढियो आहे चे मोहम्मद खूह ते बि तुंहिंजो जादू आहे ॿारनि ते बि जादू माइनि ते बि जादू नौकरनि ते बि जादू पत्थरनि ते बि जादू गुलामनि ते बि जादू जेको तुंहिंजो क़ुरान ॿुधनि था सभु चरिया मस्त था थियनि न पढ़ी छा पोइ छा कयईं किरियो त पाण न वञी ॿिए खे छा कयईं कोई कंहिंखे कुझु नथो पहुचाए सघे सिर्फ़ु छड़ो हाव जी बाहि ऐं जलंदा। नबी से फरमायो अल मोमिनु ला युंजी मिन अज़ाबिल्लाहि अता यतरुक अर्बा जेको माण्हू चैन शैन मां पंहिंजी जान न छॾाईंदो उहो अल्लाह जे अज़ाब मां नथो बची सघे। पहिरें नंबर में अल किबरा जेको वॾाई कंदो ख़ुदा उनखे पंहिंजे अज़ाब खां आज़ाद न कंदो छो त मुंहिंजे साईं फरमायो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको आजिज़ी कंदो रब ते खे बुलंद ऐं बाला कंदो। दुनिया में जेका ॿेर हेठि निवंदी आहे पई उहा ॿेर ॾींदी आहे जेका ॿेर सिधी वेंदी आहे उन जा ॿेर खस थींदा अथव जेका खजी उन जा गोशा निवंदा अथव उहे फल ॾींदा अथव जंहिंजा गोशा सिधा हूंदा अथव उहे सटबा अथव कणक जा दाणा कणक जा संग जूअर जा संग जेके निवंदा अथव उन में दाणा हूंदा अथव जेके सिधा हूंदा अथव उहे सटियल हूंदा अथव। नबी साईं जे खिदमत में साहबी आया साईं भला असांखे ॿुधायो तव्हांजी ॾाचीअ सां असां पंहिंजी ॿी ॾाचीअ सां गोए रखाईंदासीं अॼु उहा तव्हांजी ॾाची पंहिंजे उन गोए में हाराए वई आहे हुज़ूर फरमाए अल्लाह साईं कंहिंखे चोटी न ॾिनी आहे छो त मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको आजिज़ी कंदो ख़ुदा ते खे बुलंद कंदो व मन तकब्बर वज़अहुल्लाह जेको बदमाशी कंदो गुंडागर्दी कंदो ॾाढ कंदो हठ कंदो मगरूरी कंदो ख़ुदा ते खे ज़लील कंदो अल्लाह जेके ज़लील करे केर मां जो लाल तेखे इज़त ॾेई ॾेखारे। मौलवी वॾाई करे ख़ुदा जे कार अज़ाब खां न बचंदो कारी वॾाई करे पेशमाम वॾाई करे ॾाढ़ी वारो वॾाई करे। नबी साईं फरमायो कम जे ॾींहं में नमाज़ा रोज़ा खैरात जा कम करण वारा पंहिंजे अमलनि ते वॾाई करण वारा ॿोड़ा ऐं गूंगा थी उथंदा। अल्लाह खे कंहिंजी नमाज़ जी परवाह थोड़ी आहे
वॾाई गंदो कम आ ॾाढो। अल्लाह तो के हुस्न दिनो वा त तू चो अल्हम्दुलिल्लाह अल्लाहुम्मा हसिन खुलुकी। आईने में ॾिसण जी दुआ हुआ अल्लाहुम्मा हसिन खुलुकी कमा हसनत खलकी। या अल्लाह जी मुंहिंजो चिरो ऐं मुंहिंजूं अखड़ियूं मुंहिंजा कन सुहिणा कया थी ईअं मुंहिंजा अखलाक बि सुहिणा कजा। ईअं न रंग चङो हुजे बसि सभिनी खे वेठो डर वेठो छा कुतो चक पाईंदो आहे नांग डंग हणंदो आहे भोलो चाहे न झुमर पाईंदो आहे तूं जानवर न आहे तूं इंसान आहे तूं हज़रत इंसान आहे तूं छा आहे तूं हज़रत हुज़ूर फरमाइनि जेको वॾाई कंदो ख़ुदा तंहिंखे ज़लील कंदो अज़ाब में उनखे मुब्तला कंदो। रब तोखे इल्म ॾिनो आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह चओ। रब तोखे माल ॾिनो आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे बचड़ा ॾिना आहिनि त चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे अकुल ॾिनो आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे कुर्सी ॾिनी आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे इज़त ॾिनी आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह। तिलका दारुल आखिरतु नजअलुहा लिल्लज़ीना ला युरीदूना उलुवन फिल अर्ज़ि वला फसादा। कुरान तो फरमाए 20 बारे में सूरह अल कसस जे आखिरी रुकू में असां जन्नत उन्हनि खे ॾींदासीं जेके वॾाई न कंदा मगरूरी न कंदा पाण खे मोतबर फने खाने नवाब न समझंदा ज़मीन में जेके फसाद न फैलाईंदा। नबी साईं का सवाल कयो वियो मुंहिंजा साईं इन रजुल ला युहिब्बु अन यकून सौबु हसना व नालुहु हसना। हिकिड़ो शख्स चए थो मुंहिंजा कपिड़ा सुठा हुजनि मुंहिंजी जैकेट चङणी हुजे मुंहिंजी सदरी साफ़ हुजे मुंहिंजी चंपल भली हुजे मुंहिंजा साईं इहा वॾाई आहे। नबी साईं फरमाइनि न पुट न भला कपड़ा पाइण वॾाई कोन अथव भली जुती पाइण वॾाई कोन अथव। असलुल किब्र बातरुल हक हक वारी ॻाल्हि खे मञण खां इनकार करण वॾाई अथव। वगमतु नास भला कपड़ा पाए ॿिए खे हक़ीर सां ॾिसण इहा वॾाई अथव। भली जगह बनाए ॿिए खे हक़ीर समझण इहा वॾाई अथव। भली गाड़ी वठी करे ॿिए खे हक़ीर समझण इहा वॾाई अथव। अल्लाह तोखे जगह ॾिनी आहे चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे कपड़ा ॾिना आहिनि चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे गाड़ी ॾिनी आहे चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे शागिर्द ॾिना आहिनि चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तोखे आवाज़ ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह। वॾाई कंदे फिरौन कारून निमरूद अबू लहब इन्हनि वॾाई खोरनि सां गॾिजी जहन्नम में वेंदा। ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बी मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन। हुज़ूर फरमाए सरां जे दाणे बराबर राई जे दाणे बराबर कंहिंमें गुरूर आहे घमंड आहे इहो जन्नत में न वेंदो। हुज़ूर चवे न वेंदो हाणे मां लख दफ़ा चवां वेंदो 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 न वेंदो। इस्लाम वॾो सबक़ सेखारियो आहे छोकी अक्सर करे माण्हू दुनिया में बेअदब हूंदा आहिनि पीउ जा माउ जा उस्ताद जा वॾाई जे करे। अबा पुट जुती त घणी ॾे हथ कुराड़े मां छितो करे छॾियो मां पातरनि खणण जे लाइक़ु हा तूं नवाब आहे नंढे हूंदे जॾहिं गंद तां वेठो रांदि बखेरे तॾहिं तोखे गंद मां हथ कंहिं कढाया ये तुंहिंजे पीउ ऐं मां। ॻाल्हि सम्झ में आई त वॾाई जे करे इंसान अल्लाह जे नेमतुनि खां महरूम थी वेंदो आहे। अल्लाह फरमायो ज़ालिका बिअन्न अल्लाह लम यकु मुग़य्यिरन निअमतन अनअमहा अला क़ौमिन हत्ता युग़य्यिरू। मां अल्लाह नेमतूं ॾींदो आहियां पर पाण न खसींदो आहियां। जॾहिं को चवंदो आहे मूं जहिड़ो को नवाब न आहे रब चवंदो आहे मुंहिंजो अज़ाब अचे थो पाण खे बचा। जेको चवंदो मूं जहिड़ो को सुहिणो न आहे उहो वॾाई जे करे ख़ुदा हुनखे चवंदो आहे मुंहिंजो अज़ाब अचे थो। किताबुल अजाइब में माइक बिन नौफल नाले हिकिड़ो शख्स आहे चेमान नजरान जे मस्जिद में ॾिठमि हिकिड़ो शख्स हो डिघे कद सां छा त उन्हनि जो रंग हो छा त उन्हनि जो अखियूं छा त उन्हनि जे चेहरे जी डिज़ाइन हुई। जॾहिं मां उन्हनि जे चेहरे ॾे नज़र कई त मूंखे चयईं छा थो ॾिसईं चयो मां तुंहिंजे कद ऐं काठ खे थो ॾिसां। चयईं मां एॾो सुहिणो आहे जो अल्लाह मूं ते आशिक़ आहे। छा वॾाई कयईं ख़ुदा अज़ाब में उनखे आस्ते नंढो करे 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 हेठीड़ो थी वियो। उनजो माइट आयो बाहुलीअ में उनखे लिकाए करे खणी हलियो वियो। छा ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे हुस्न बि रब ॾे खसे बि रब उन खां को पुछा करण वारो त इलाही इंसान नेमतुनि खां ज़लील ऐं किनो ऐं बदनाम थींदो आहे वॾाई ऐं गुरूर जे करे। छा हे रिश्ता ॾियण वठण ते चवंदा आहिनि तूं मुंहिंजे जेसी आहीं छा तूं छा आहीं तूं नवाब आहे तूं भोतार आहे। नबियन शाइन पंहिंजूं मुंहिंजे सोने मुर्शिद अली वटि उन वक़्त में के करोड़नि जी शाइन हुई छा का बिल्डिंग करोड़नि जी का गाड़ी हुई छा
मुझे मुर्शिद अली जो अमर फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के शाइन दाज में दिनो छा दिनो का टक भरियल सामान जी हुई छा दिनो बाबा बुधा लेकिन आजिज़ी ही त शाइन अल्लाह मुर्शिद अली के भी नवाज़े बेड़ा पार करे छॾियो। त वॾाई कहिड़ी ख़राब शइ आहे जेको भी कंदो वो ज़लील थींदो। दुनिया में ता वडे में वडी स्पीड सां गाड़ी हलायो के मजबूरी जे करे तवा के कुछ भी न थींदो। जिने इयो घमंड ईंदो त हे मोखा आग्या जो तो हले गोई खटणी आ पो रब चंदई हाणे तो ॾिस भला हला तो के मन टायर हेडे त रिमा होडे त जाइन खबर ही न पंदई वात पटी वेठो हूंदो। हां नबी से फरमायो रब तो फरमाया हदीसे कुर्सी में अल किब्रिया और दाई वडाई मा अल्लाह जे जात जी चादरा वल अजमत इदारी अजमत मा अल्लाह जे जात जो ता बंदा फमन नाज़नी मिनमा अलकाई तो फी नार जहन्नम जेको मुझे चादर में हथ विझंदो मा अल्लाह ते के जहन्नम जे बाह में उछलाईंदो। तो हुजूर फरमाया अल्लाह जे अज़ाब खां न बचंदो कोई भी केडो भी दीनदार होजे जेको वडाई कंदो खुदा ते के पंजे अज़ाब में गरक कंदो। फरमाए बे नंबर में वला सदा जेको साड़ कंदो फरमायो अल किबरा वला सदा जेको पान के साड़ का न बचाईंदो वो इते ही ज़लील ऐं ख्वार होंदो। या अल्लाह इनके गाड़ी छो ॾींदी खसेंस न तो साड़ेंस न तो तू अंदर में पियो सड़ अल्लाह इनके अञा बि ॾींदो वॾी जा इन मां अञा मथियो जाए न उनखे रब साईं अञा नज़ारो ॾेखारींदो तू पियो सड़ अंदर में। फिरौन पुछो शैतान का तो का भी कायनात में को कमीनो निभागो ये साड़ूटो जेको आहे न मां शैतान का भी निभागो मां अल्लाह साईं के ईअं न चयो त तू हज़रत आदम के पैदा कयो छो मां वॾाई में चयो त मां भलो आहियां उन खां छा त बहरहाल साड़ भी जाइन वॾो गंदो मर्ज़ आहे। तंहिंजे करे नबी से फरमाया इयाकुम वला सदा बचायो पाण के साड़ खां मुंहिंजा साईं छा थींदो आहे साड़ सां काठिन के जने काठियूं खपी वेंदियूं त उहा बाहि पंहिंजो पाण के पाण साड़ींदी आहे। फारसी में शेर आ घर में ख्वाई के गोइंदत न को ए बिरादर हिच कसरा बदमगो जे चाहे थो त माण्हू मूंखे ख्वार न कयनि बुरो न चवनि त तू भी पंहिंजे ज़बान खे तालो ॾे तू सभिनी खे बुरो चवंदो ते पर पुठ तू पंहिंजे लाइ सोचींदो त माण्हू मुंहिंजे लाइ भलो चवंदा ईअं आजा सद दर रोज़गारे कसम बीन तन बशी दर जहान दोहिगी साड़ न कर साड़ कंदे ज़लील थी वेंदे तीसे में सड़ंदो वेंदे 10 मानियूं खाईंदे हिक भी न लॻंदई। हां साड़ वॾी गंदी बीमारी आहे। हिकिड़ो आहे हिकिड़ी रीस या अल्लाह जी हिनखे घर ॾिनो थी मूंखे बि घर ॾे जी हिन जी शादी थी वई आहे हिन जी बि शादी करा छा मिसाल तौर सम्झ में आई ॻाल्हि त बहरहाल हसद चइबो आहे या अल्लाह इन जी में मार मूंखे में न आहे त इन जी बि में मार इहो साड़ आहे छा इहो छा आहे पाण खे बचायो साड़ खां फ़इनल सदा यकुलुल हसनात कमा तकुलुन नारुल हतब साड़ निमाज़ुनि के रोज़नि के ज़कातुनि के नेकिन के ईअं साड़े तबाह कंदो त जीअं सुकल काठिन के बाहि ॾियो। 3 नंबर में वलगीबत पाण के गिला खां बचायो अलगीबत अशद मिन ज़िना गिला कण ज़िना खां भी गंदी थव छो त ज़ानीअ के पछताव थींदो आहे पर गिला खोर के पछताव न थींदो आहे। नबी सफ़र में मिराज वारी रात में हिकिड़ा जवान ॾिठा लहुम अज़फारुन मिन नुहासिन यखमिशून वजूहहुम व सुदूरहुम क़ुल्तु या जिब्रील मन हाउलाए मिराज वारी रात में हिकिड़ा शख्स ॾिठा अखियुनि में सिया लॻल सियनि जा न लॻल नुहासिन टामे जा न लॻल हुयनि पंहिंजे मुंहिंजे गोश्त के पटिन पा पिया हॾा पाज़ार थियनि वरी सीननि के पटिन पा पिया वरी गोश्त चढ़े पियो वरी पटिन पा पिया जिब्रील ही कहिड़ी मखलूक आहे जिब्रील जो हाउलाए उम्मत कई तव्हांजा उम्मती अल्लज़ीन याकुलून लुहूम अन्नास सॼी ज़िंदगी गिला करे मरी विया तौबा न कयूं वयकऊन फी आरासिहिम शरीफ़ न्याणियुनि बचन जे मथां इज्जत तहमत लगायो। नबी से फरमायो मनार बरबा वडे में वडो व्याजी केरा से जेको माल ते पैसा वडे 1000 रुपया उधारो ॾेई करे 10 रुपया भी वठंदो तने भी ये कुत्ते ऐं सूर खां खराब छा 100 रुपए ते 1000 रुपए ते 10 रुपया भी वधीक वठो था। हां तव्हांखे तोहफ़े में गिफ्ट में जेका शइ जेको ॾे उनजी मर्ज़ी आहे छा त बहरहाल गिला अॼु आम थी वई आहे ज़िक्र ज़बान तां हले वियो छा हुजूर फरमाया वडे में वडो व्याजी वो तो जेको शरीफ जी इज्जत जे मथा तोहमत लगाए वो कीअं रोंदो कीअं सदका भरींदो उन जा सदका तुंहिंजे
घर के भी तबाह ऐं बर्बाद कंदा तुझे नस्ल के तबाह कंदा चो इंशाल्लाह जिक्र कंदासीं चौथे नंबर में वसुअज़नी गलत गुमान करण अज मानुन जा ख्याल ऐं सोचूं ऐं गुमान खराब थिया मानू पंजे मां सगी जी जल के गोलियों ता हणी मारन नऊज़ बिल्लाह इन जी गलत कांटेक्ट आ मोबाइल सा सिर्फ काशे साबित थींदी आ हां जे तुझी बचपन में तुझा गंद ऐं तुझा शैन कचरा धोता इन जे करे त बेगरत तो कायनात में पंजे मां के न तो सुञाणी दुनिया में जानवर के पंजी शैन बच्चन के पंजे मां ते गिरत आ तू एड़ो बेगरत थी ने तो ते जमीन छाइन घरक दिन जमीन तुझे ला टामो बन भी एकड़े शख्स जो मां पंजे मां पी के ईसाईंदो हम मां अकेलो जमीन ते घुमी न सघंदो आ जाते वेंदो आ हेडी सारी भला त अलाए काथा निकरंदी पीमा जा पिटल सदाई दरपदन ऐं ख्वार सो जिरेबन जा मालिक पर पीमा जा पिटल दुनिया में टुकर जेला जलील ऐं ख्वार ऐं किना तबराल गलत गुमान सही नबी से फरमायो अल मोमिन ला युंजी मिन अज़ाबिल्लाह हत्ता यतरुक अरबान कोई भी मोमिन खुदा जे अज़ाब ऐं कर खां बची न सघंदो एस ताईं पंहिंजी जान चैन शेन मां आजाद कराए पहिरें नंबर में अल किब्र जेको पाण खे वॾाई खां बचाए अल बादियो बिसलाम बरियो मिन अल किब्र के बारे जेको माण्हू सलाम कंदो सलाम सां अगराई ऐं शुरात कंदो अल्लाह ते के गुरूर खां पाक साफ कंदो नबी से फरमायो सिरन जे दाणे बराबर जिनजे सीने में गुरूर आ वो जन्नत में न वेंदो सिरन जे दाणे बराबर जे में ईमान आ ऐं आजिज़िया त जन्नत में वेंदो छा इस्लाम तो असा के फरमाता मोमिन कोई भी अल्लाह जे अज़ाब का न बची सघंदो जेसिताईं चैन शेन मां पंहिंजी जान आजाद कराए पहिरें नंबर में अल केबर पाण खे वॾाई खां बचायो चो इंशाअल्लाह भलो वगो पाजे पो माण्हू चए माशाअल्लाह छा नज़र न लगंदी आ तारा न लगंदव न त तारा लगंदव सिधो सौ चैन ओ मथे वञी ओ बटनन ते सॼो वगो तायो ख़राब थी वेंदो फरमायो बे नंबर में वाला सदा पाण के साड़ खां बचायो चो इंशाअल्लाह ये बीमारियूं आहिनि इन में शायद का हरू भरू कहो न आहे ये शैतान इंसान के इन्हनि शयुनि में फासायूं वेठो आ जेको इरादो कंदो रब उन खे पाक ऐं साफ़ कंदो टे नंबर में वलगीबत पाण के गिला खां बचायो चो इंशाअल्लाह फरमाए टे नंबर में वसुअज़न पाण के फरमाए त मना गलत गुमानन खां बचायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरन मिन ज़न्न इन्न बाज़ ज़न्न इस्मुन ईमान वारो गलत गुमान न कयो ज़ुन्नुबुल मुमिनिन खैरा मुमिनन में गुमान भलो कयो मुमिनन में गुमान मु अग में भी यह गाल अर्ज कई है अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मसनवी रूमी में लिखियो आ दुनिया जा माण्हू कुरान वारन के पाण जहिड़ो समझंदा थव अगर को ज़ानी हूंदो त ॿियनि खे बि ज़ानी समझंदो अगर को शराबी हूंदो त ॿिए खे बि शराबी समझंदो अगर को व्याजी हूंदो त ॿिए खे बि व्याजी समझंदो अगर को शोरेबाद हूंदो त ॿिए खे बि शोरेबाद समझंदो अगर को यतीमन जा खाता मटाईंदड़ हूंदो ॿिए खे बि ग़रीबन जा खाता मटाईंदड़ समझंदो अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आ हिकिड़ो दुकानदार पंहिंजे दुकान में हिकिड़ो तोतो धारियईं तोतो ॻाल्हाईंदो गिराकनि सां जेकॾहिं गिराक जाम हुन जे दुकान ते हाज़िर थींदा हिकु ॾींहुं हुन मालिक हुन तोते खे चयो त मां पंहिंजे घर थो वञा पंहिंजे मसइले जे लाइ मोटी अचां त मुंहिंजे दुकान जी संभाल कजां उन वीचारे तोते जे मथां पाड़े जो बिलो जो पियो कमीनो उन जे मथां हमले करण जे लाइ उनखे झपड़ो ॾिनई उहो वीचारो परो तॾहिं पोइ पियो झपड़नि ॾियण जे करे कॾहिं हुन ड्रम ते वेह पोइ कॾहिं ॿिए ड्रम ते पोइ वेह उन ड्रमनि जे मथां उन दुकानदार जा तेल जा रोगन पिया उहे जो किरिया त शीशे जा हेठि किरी पिया भॼी पिया पियो जो मालिक त ॾिसे त मुंहिंजा तेल जा रोगन समूरा ज़ाया थी विया फटी खणी करे तोते जे मथे खे कुटणु शुरू कयईं आख़िरकार वीचारे खे कुटे कुटे करे ठोड़ो करे छॾी तोते जो हड़ताल कई त तोतो कंहिंसां ॻाल्हाए कोन न को तावीज़ लॻेसि न को फीणो लॻेसि हुन जो वीचारे हड़ताल कई बसि बाइकाट में त कंहिं सां ॻाल्हाइण शुरू न कयईं मालिक जी गिराकी ॾींहं ॾींहं वञे पोते थींदे हमरा परेशान थी वियो सालनि खां बाद में हिकिड़ो शख़्स आयो उहो बि टिकण कराए आयो उनखे जो तोते ॾिठो त खिली पियो चई लॻे त तोखे बि तुंहिंजे मालिक मूं वांगुरु लितर हणी हणी टिकण जा वार लाहे छॾिया त अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह चए थो माण्हू आलिमनि खे बि ईअं सम्झंदा आहिनि त जीअं असां गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारियूं था इहे बि सभु ईअं असां जहिड़ा आहिनि पर ईअं न आहे यार जंहिंजे सीने में ख़ुदा 83 पारा ॾिना
माना अल्लाह सही या विरासत सही न कई है नऊज़ बिल्लाह जे ये कुरान जे अखर अखर जे माना दिनी है खुदा के बिस्मिल्लाह ना अचे वो चे तो मां जन्नती हां जेके 83 बार अचन जे तो यो जन्नम ही है ए तो वरी गाल हाँ समझ में आई गाल जन्नत अल्लाह जे हथ में है जन्नत किन जे हथ में है तबराल मानू बेन के हदीस में त गलत गुमान न करे गुमान शायद जेसते तहकीक न थे तेसते कहीं भी शे में मानू कोई कदम न खणे चो इंशाल्लाह गाल समझ में आई तो मोहब्बत भली शे है मोहब्बत शाय नबी साईं फरमायो कम जो ॾींहुं थींदो सबातुन युदिल्लुहुमुल्लाह फी दिल यौम ला दिल इल्ला दिल अर्श कम जे ॾींहुं अल्लाह अर्श जे साए में 7 क़िस्मन जे इंसानन के विहारींदो हुजूर फरमायो तिन मां हिकड़ो उहो भी इंसान हूंदो रजुलाने तहब्बा फिल्लाह जिन जी मोहब्बत आ अल्लाह जे खातिर कपड़े वारे सां वॾा भाकुर पाए बाण जी ईद ते वॻो भलो को पाराए चंपल वारे सां वॾा भाकुर पाए बाण जी जुती थोड़ी चंगी दे दुनिया जे बेखरन सां भी चैन खजूं वठ पियन ठेके ते उन सां भी बखण बान चैन हलो यार काथे आ छा अड़न इंसानन सां मोहब्बत कयो जंहिंमें कोई मतलब कोई लोभ काश लालच काशे न हुजे उहे हिन दौर में खालिस आलिमन उहे हिन दौर में खालिस शाइन आलिमन अब आप मोहब्बत भली शे या कि नफरत भली शे हुजूर शाह फरमाया मोहब्बत क्यों नफरत क्यों छा क्यों हुजूर शाह फरमायो मोहब्बत क्यों शाह बे नंबर में औलाद जी वडी इज्जत औलाद जी शाय असा तवा उहो इस्लाम जे हिसाब से उहा इज्जत हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में साहबी सगोर आया मुंजा साईं असा कबे के सलाम था क्यों असा जी दिल जी चाहता असा तवा के सजदो क्यों नबी से फरमायो न पुटन ला यंबगी ले अहदिन युजद ले गैरिल्लाह खुदा जी जात का सवा गैर जो सजदो कौन जायज नहीं अगर सजदो जायज हो जिया ला मरतुल मरत अंत जुदा ला सौजिया जाल के हुक्म क्या सजो सजदो कर पर जायज नबी से दुआऊं घुरंदा अल्लाहुम्मा ला तजल कबरी वसनई युबद ला तजल कबरी या ला मुझे कब्र जे पोया वफात का बाद में मुझे कब्र ते पूजा पाठ या शयूं छा पाक ऐं साफ रख जा मूंखे बुधाए हुजूर जे मज़ार ते आए को एडा सारा लोहा पैकेट भरजंदा पैसा जा काडे खाईदा वञन वागू पीरन जे नाले ते चाइन वो अल्लाह वारा जिक्र करे वियारी कि न बस गायन वजायन करे हलिया विया बस बेई करे मना चाइन इन तरीक़ेकार उन्हनि अल्लाह वारे ने जिक्र अज़कार कयो हिकड़ो मिंट भी गिला गिबत में पाण के समझो त अज़ाबे कार जे मिसला उहे बचाए विया हे वरी दबा भरे पैसन जा चैन खई वेठान जा ठगी जा ठा पो जेकने अल्लाह सां मिलणो होजे रब खां काशे वठणी होजे पो किरायो त खपे नी बा रब सां मुलाकात करण जे ला अल्लाह का घुरण जे ला किराए की जरूरत के भी मौलवी दे विंदो कुछ लेके आओगे तो कुछ लेके जाओगे खाली हाथ आओगे तो खाली हाथ जाओगे चैन इंसानन उनन जी कान का चैन तमावा मानी पानी कपड़ा लेकिन रब के त चैन न मानी खानी आ न कि रब मानी खाइंदो आ न कि पानी पींदो आ न कि उनके चैन कंजी इत्याजी है वो पाक ऐं साफ आ तबराल औलाद जी वो नबी से के लफ्ज फरमाए वो तो के मां कडी जुदा तो क्या नबी से फरमायो अकरिमो नबियकुम पंजे नबियन जी इज्जत कयो वरी फरमायो अकरिमो उलमाकुम पंजे आलिमन जी इज्जत कयो फमन अकरमम फकद अकरमनी जिन आलिमन जी इज्जत कई मां मोहम्मद जी इज्जत कई आलिम मां मोहम्मद जे कोड़ीअ जा वार अथव अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस अथव पर एड़ो ही लफ्ज नबी से फरमायो अकरिमो औलादकुम पंजे औलाद जी इज्जत कयो असा तवा जी इज्जत जो अंदाज इलाही अजीब है छा बुझो दींदासे जवान पुट के मुंह में या इज्जत ना या बेइज्जती है नबी से फरमायो लैसा मिन्ना मन लम यरम सगीरना जेके वडड़ा जेके दादा नाना मामा चाचा नंढन ते शफकत प्यार न था कन मुझे उम्मत माई नाहिन नंढन बारन सा प्यार न करण वारो एडो निभागो आ जो रहमतुल लिल आलमीन फरमाए त मोके मुझी उम्मत मा यो खपे ही न जेको बारन सा बच्चन सा मोहब्बत न सिखियो आ इन हबीब जे मोहब्बत के हासिल करण जो तरीको न समझो आ नबी से फरमायो आए से बियाना नंढन बारन सा प्यार कंदा कयो अकरिमु औलादकुम पंजे औलाद जी इज्जत कंदा कयो पंजे औलाद ते शफकत कंदा कयो
त इस्लाम चयो आहे रियुल वलद मिन रिल जन्नत, औलाद मां जेका माउ पीउ खे मोहब्बत मिलंदी आहे इहा जन्नत जी खुशबू आहे। शाबा त औलाद जी इज्जत जे लाइ 1 2 3 4 छहनि तोखे हदीसां तो ॿुधायां हिकु हिकु इन जे करे त पंहिंजे बचनि सां प्यार कयो। जीअं दुनिया मां वञो त इहे बच्चा तव्हांजे लाइ को 5 किलनि जो देगड़ो त लाहिनि न। अहिड़ो औलाद खे आज़ार कयो हुजेव जो जीअरे चयो न मोला मारे त जान छुटे, आज़ार करे छॾियो अथई छा? अहिड़ो माण्हू ज़ाल खे आज़ारे या ज़ाल मुड़ुस खे आज़ारे जो चए मोला ॾाइण खे मार, अॼु मारे सुभाणे परे आहे। अहिड़ो प्यार पंहिंजे अंदर में पैदा कयो जे दुनिया मां वञो त दुनिया वारा सदका भरे तव्हांखे दुआ कयो। कोशिशि कयो, सभु कोन राज़ी थींदा, कोशिशि कयो, महिनत कयो, हिम्मत कयो, इंशाअल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई त मोहब्बत करणु इस्लाम में साबित आहे। मोहब्बत जो केतिरो सवाब आहे ऐं नंढनि ॿारनि सां प्यार मोहब्बत करणु छा आहे। बहरहाल इहा मां तव्हांखे हालात जे हिसाब सां ॿुधायो। जेका मूं आयत पढ़ी आहे इन जी अॻिते माना कयो, इंशाअल्लाह दुआ था कयूं। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ईमान वारो तौबा कयो, तौबा करण खालिस, तौबा कयो, तौबा कयो, तौबा करण त माना हिकिड़ी तौबा अटकल बि थींदी आहे न छा? हिकिड़ी तौबा उते दिलि में ख्याल हुजे वेंदुमि सही मिड़ी अलाह सां ईंदा तो कयां। माण्हू माण्हुनि सां अटकला करे पोइ अलाह सां अटकला कंदा आहिनि। हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वसलाम फरमायो 3 क़िस्मनि जा इंसान अहिड़ा ज़ालिम ऐं नूंद अथव, अहिड़ा बेहया अथव जो क़यामत जे ॾींहं में रब इन्हनि सां न कलाम कंदो, न ज़ियारत कराईंदो, न कि उन्हनि खे पाक कंदो। पहिरें नंबर में मन अता बी सुम्मा गदर, जे मुंहिंजे नाले ते बास बासी पोइ फिरी वियो। हमरा जी वशेर गुम थी वई, भूरी भूरी गुम थी वई, या अल्लाह इहा वापसि मिले मां खिरात कंदुमि या विकिणी करे मस्जिद जा दर ठाराईंदुमि। लभी जो वियसि चे चो मिड़ई मज़ाक कई छा? हुज़ूर फरमायो त रब चए थो जेको रब सां वाइदो करे फिरी वञे इहो धोखेबाज़ आहे। इन धोखेबाज़ सां रब जो ठाह, इहे माण्हुनि सां धोखेबाज़ी करे करे पोइ अलाह सां बि कंदा आहिनि छा? हिकिड़े शख़्स पाए अलाह जे नाले ते सची ॻाल्हि थो ॿुधायां, इहा नालो न खणंदुमि। हिकिड़े शख़्स जी वशेर गुम थी वई भूरी, पोइ हुनखे पाले आख़िर जॾहिं ओ सफ़ा माना चैन माना पेट वारी थी हुआ, उन खां बाद में उनजी दिलि में गड़बड़ आई, ख़ुदा जो रुसियसि त घर ई ख़ुदा विकिणाए छॾियसि। एॾो दर पर दरो सुरका भरींदो, मस वञी का तौबा ताइब थियो त को अज़ाब टरियो। बास इस्लाम में फ़र्ज़ न आहे। नबी से घर में आया, फरमायो पुट फातिमा मायूसी ज़ाहिरा साईं बच्चा बीमार आहिनि। हुज़ूर फरमाया नफ़िल बासियो, नफ़िल या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे ठीकु कर, मां इंशाअल्लाह 2 4 100 500 बि न 2 4 10 नफ़िल पढ़ंदुमि, छोकी नफ़िल त 16 न, वक़्तु बि मुक़ररु न। या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे सिहतमंदी ॾे, पैसा न आहिनि, मां सदको कीअं कढां ऐं मतिलबु ॿियो को वज़ीफ़ो न आहे। पोइ या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे, मुंहिंजी अमड़ खे, मुंहिंजे घरवारी खे सिहतमंदी ॾे, मां 10 रकात इंशाअल्लाह 2 करे नफ़िल पढ़ंदुमि छा? त इहो इस्लाम में बास फ़र्ज़ न आहे। जेकॾहिं को बासे थो त पोइ हुन ते पूरो करणु छा आहिनि फ़र्ज़ आहे, न कंदो त ख़ुदा हुन ते नाराज़ थींदो। नबी से फरमायो 2 नंबर में मन बा मिनकुम हुरन फाकल समनहु, जे शख्स के इलाके में नंढड़ा ॿार ऐं छोकिरियूं खणी करे ॿार कंहिं दुनिया जे शहर में गुलाम करे खपायई, पोइ हुन जा पैसा खाधई, न ॾाइण सां ख़ुदा जो ठाह ई न आहे। केतिरो आज़ार में हूंदो। फरमायो 3 नंबर में मन इस्ताजर अजीरन फस्तौफा मिनो अकहु वलम युति अजरा, जेको मज़ूर खां मज़ूरी त वठे थो नी पूरे करे वरी पैसा हुन जा रत वांगुरु थो ॾेसि रुलाए। हुज़ूर फरमाए न ज़ालिम सां ख़ुदा ठाह न कंदो। तंहिंजे करे माशाअल्लाह असांजा पिरी प्यारा आहिनि, असां सां इलाही ताउन कंदा आहिनि इलाही शयुनि में। पोइ जॾहिं हुनखे चवंदा आहियूं तव्हांजी मज़ूरी शादी थी, तव्हां सां लेखो न आहे यार, असां हदीसां पढ़ियूं हुन रूबरू असांखे कुटरायो त न नी छा? हाँ बाक़ी मोहब्बत जी ॻाल्हि आहे। मोहब्बत में जेकॾहिं को माफ़ करे थो नथो वठे, दुआ थो घुराए त हुनजी मर्ज़ी आहे छा? मिसाल तौरु असां ड्रिजंदा आहियूं, फ़क़ीर माण्हू आहियूं न, ख़बर नथी पई अॼु माण्हू गाॾियुनि जूं दरियूं मटाए था वञनि, नट मटाए था वञनि, हेठों पाठो रखी करे इंजणियूं मटाए था वञनि, आईना था मटाए वञनि, ख़बर ई नथी पवे। असां मौलवी खे चवंदा मौलवी साहिबु हे छा ॻाल्हि, हेॾो हीअ थी वई, वरी कमु ॿियो थी वियो। पोइ तंहिंजे करे असांखे अहिड़नि ॾाइणनि ॾे वेंदे दिलि न चवंदी आहे। पोइ चवंदा आहियूं अहिड़ा के पिनी प्यारा हुजनि। पोइ मुंहिंजे साईं फरमायो दुनिया में जेको तव्हां सां प्यार मोहब्बत करे, जेको तव्हांजो क़दुरु करे, फरमाए पोइ फ़काफ़ियू मन सना इलैकुम मारूफ़न फ़काफ़ियू, जेको तव्हां सां इज़त सां पेश अचे,
मूं गाड़ी जी आहिनि कागज़ जी टैक्स थींदी आहे न भराइण ऑफिसनि में मां लड़ाईंदो आहियां अलाह करे मुंहिंजो कमु न पवे कारे छा पोइ जॾहिं वियुसि मां गाॾी जी शइ टैक्स जमा कराइण पोइ हिकिड़ो शख़्स वेठो हो अल्लाह जो बानो मंसूर नालो हुअसि कुर्सी तां लथो मूंखे चयो मौलवी साहिब तव्हां हितां वियो माना 5 मिंट बि वॾा आहिनि चांहि बि पीओ ऐं कोई परेशानी जी ज़रूरत न आहे बसि माना 5 मिंटनि में कमु आसान थी वियो हिकिड़ा माण्हू ॾिसंदा मौलवी साहिब वेरे ॼण हिन जी पीउ ॾिढा कयूं न असां छा हरू भरू बहाने सां निट माए छो त उन्हनि खे ख़बर आहे त मुला माल बि नथा ॾियनि कीअं घुरूं ॾाढ़ियूं अथनि पटका अथनि ॿुधी त मरनि था पर नूंद जो न आराम खाई खाई न पोइ चवंदा पोइ पछाड़ी में मिड़ेई आव जी बाहि त हली वञूं हली वे मौलवी साहिब जनरेटर बंदि थी वियो आहे बिजली कोन्हे फलाणी न आहे ईअं ईअं कनि था छोकी अलाह साईं क़ुरान वारनि खे क़ुरान वारा ई ॾिना आहिनि अलाह क़ुरान वारनि खे मोहबत करण वारा क़ुरान वारा ई ॾिना आहिनि त हुज़ूर फरमाइनि जेको तव्हां सां प्यार मोहबत सां पेश अचे पोइ उनखे तव्हां उनजो बदिलो ॾियो को सिलो ॾियो अगरि ॿियो नथा ॾेई सघो एतिरी उनखे दुआ ॾियो अखियुनि सां ॾिसो त मुंहिंजी दुआ रंग लाथो आहे असां तव्हांजा मानी जा टुकर खाधा आहिनि इंशाअल्लाह अल्लाह खां दुआ कंदा आहियूं या अल्लाह असांखे पंहिंजे हर प्रोग्राम में शयुनि पंहिंजे मोहबत में शयुनि शरीक कंदा आहिनि मुंहिंजा साईं मानी त तूं ई सभ खे खाराईंदो पर हिननि खे एतिरो ॾिजां जो क़यामत हिननि जे नसलनि खे आबाद रखजां ॻाल्हि सम्झ में आई इस्लाम वॾी शइ आहे छा भली शइ आहे त बहरहाल धोखेबाज़ी सही धोखेबाज़ी अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो तूबू इलल्लाहि तौबतन नसूआ ईमान वारो तौबा कयो अल्लाह जे तरफ तौबा करण खालिस हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह तो चवे तौबा खालिस जे ला ब शर्त तव ब निशानियों ब पॉइंटियों तव ब अलामतों तव पहिरें नंबर में खालिस तौबा जे ला ही शर्त या अल्लाह मां पंहिंजी ज़िंदगी में फलाणो फलाणो गुनाह जो कम कयो आहे मां इन ते पेशेमान आहियां हिकिड़ो शर्त बे नंबर में या अल्लाह मां जेके फिल्मियूं ॾिठियूं ड्रामा ॾिठा दोल वॼाया 8-8 ॾींहं माण्हू ॿारनि जे तौर कराइण ते 8-8 ॾींहं गाना हलाए था छॾनि ओ अबा ओ अम्मा क़ुरान जो वास्तो अथव एतिरो कयो बौद्ध जो क़ब्र में भला ऐं नांग बाहि न खायो तव्हांखे शौक़ु आहे बार बार असां पढ़ंदा आहियूं लयम तले जोफा देखुम कई हा खैरुम मिन अयम तले जोफा देखुम शेरा मूं नथो चवां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सुणे मोहम्मद जो फरमान आहे अगरि तड़पी पओ मजबूर थियो रत तव्हांजी सड़े थी गाननि खां सवा गाननि सां रत ठरेव थी त पोइ बि रत जो प्यालो भरे पीजो पर गानो न ॿुधजो साईं गानो रत जो प्यालो भरे पीअण सां माण्हू त मरी वेंदो शायदि रत आहे मथां हुनजो अटैक थी वञे को हमलो थी वञे पोइ जेकॾहिं मरी बि वियो त ग़ैरतमंद थी मरंदो गानो ॿुधी मरी वियो त बेग़ैरत थी मरंदो गानो अल्लाह जे क़ुरान जे मुक़ाबले में पोइ जेकॾहिं सफ़ा नथा मुड़ो उतरी अथव अल्लाह जो अज़ाब अथव त पोइ बि आवाज़ कमरे में बंदि करे पाण ॿुधो न ॿिए पाड़े वारनि जे लाइ छो अज़ाब ऐं अज़ार आहे अज़ाब आहे शइ असां तव्हांखे ॿुधायूं था सम्झायूं था पोइ ज़हर ॻाल्हि आहे हिकिड़ा कावड़ बा हिकिड़ा वरी फटाफट लफ़्ज़ चवंदा असां उन्हनि खे बि माफ़ करे छॾियोसीं 8-8 ॾींहं ॿारनि जे तोरी करण ते ॿारनि जे तोरनि ते 8-8 ॾींहं गाना हलाइबा आहिनि अॻे त ॿी मखलूक हलाईंदी पर हाणे असांजा सिंधी बि हिन मर्ज़ में फासी आहिनि अल्लाह सी असांजे अमड़नि खे सभिनी खे क़ुरान सां सची मोहबत फरमाए सभु चओ आमीन या अल्लाह मां पंहिंजी ज़िंदगी में जेके बि गुनाह ग़लतियूं कमियूं कयूं ड्रामा फिल्मियूं ड्रामा ॾिठा मुंहिंजा अल्लाह मां इन्हनि खे गुनाह सम्झी पेशेमानी थो ज़ाहिर कयां ॿिए नंबर में आईंदा मां गाना फिल्मियूं दोल जो बंदोबस्त न कंदुमि चओ क़ुरान कोन थो खणायां छा तव्हां मां जंहिंजे मोबाइल में गाना फिल्मी पयूं न त उथण खां पोइ ड्राए छॾियो अगरि डिलीट करे था वञो त ईमान ज़री कुझु न कुझु अथव ईमान नथा ड्राए सघो अलाए कीअं 50,000 तस्वीरां इहे सेव कयूं आहिनि त पोइ तूं यादि रख त तूं मोचड़ा खाईंदे तोखे क़ुरान बि असर नथो करे तोखे हदीस बि नथी असर करे ईअं थोरी आहे त बसि तूं मुस्लमान थियो तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं तूं वणेसि कर हा काफ़िर जे लाइ मर्ज़ी आहे दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर दुनिया काफ़िर जे लाइ जन्नत आहे मोमिन जे लाइ पाबंदी जो घर आहे इहो नबी साईं जो फरमान आहे
हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह चए तो खालिस तो बांजे ला बशरतन पहिरें नंबर में मुंहिंजा साईं मां जेके भी गुनाह कया उन गुनाहनि ते मां पेशेमान आहियां। ॿिए नंबर में मुंहिंजा साईं मां गुनाह जे कमनि जे आइंदा वेझो न वेंदुमि। हजरत कल्बी रहमतुल्लाह अलैह तो चवे गुनाह खालिस तौबा जे लाइ टे शर्त अथव। पहिरें नंबर में पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान थियण, ॿिए नंबर में इन गुनाह जे तरफ़ वेझे न वञण जो पक्को इरादो करण, टे नंबर में ज़बान सां अस्तगफिरुल्लाह पढ़ण। मुंहिंजो मुर्शिद अली तो चवे अली जा बदार कन खोले ॿुधन, अली जा बदार आहियूं लेकिन कम वरी काफरनि खां बि पोइते, तूं ऐं मां या केर बि सभई अली जा बदार हो न बा न आहियूं। मुंहिंजो मुर्शिद अली तो चवे खालिस तौबा जे लाइ छह शर्तन। पहिरें नंबर में मुंहिंजा अल्लाह मां जेके भी गुनाह कया आइंदा इन गुनाहनि जे तरफ़ मां पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान गलत तो समझा। ॿिए नंबर में जेके रब जा वाजिबात फराइज़ रहियल आहिनि मां इरादो तो कयां कज़ा कंदुसि। टे नंबर में ज़बान सां कंहिंखे हिदायो आहे त माफ़ी वठंदुसि। चौथे नंबर में कंहिंजी ज़मीन बनो सोरियो आहे त वापस। जिंदगी में 10,000 जलसा करायो बनो सोरींदो कब्र में नांग पलाऊं खाईंदव। ईअं न ई अटकल सां बस जलसो करायो ऐं तू बना सोरींदो त परावा ग़रीबनि जा। हुज़ूर फरमाए मन अखद शिब्रन मिनल अर्ज़, जेको हिकड़ी गिराठ बान फुट न जरेब न वेसो न एकड़ न हिकड़ी गिराठ इहे ज़मीन कंहिंजी कब्ज़े में कंदो रब क़यामत जे ॾींहं में 7 ज़मीननि जो भार दिमाग़ ते रखंदसि। ईअं पियो दिमाग़ उॿरंदसि, ओॿारा खाईंदसि जीअं देगड़ीअ में पाणी विझी बाहि ॾियोसि त ओॿारा खाए। बन ॾिजे अहिड़े सोन खे जेको कन शिने, बन ॾिजे अहिड़े बनी खे बने खे अहिड़ी गिराट जी ज़मीन खे जेका क़बर क़यामत कारी करे। ईअं न थींदो कुतो बि खूह में पियो हुजे, वरी वुज़ू करे निमाज़ भी थी वञे, वुज़ू भी थी वञे, गुसल भी लही वञे, छा कुतो कढबो 200 दिला कढबा, 100 वधीक कढबो मुस्तहबा, बाद में ये वुज़ू भी थींदा, पाकाई भी थींदी, इबादत भी क़बूल आ। त तव्हां मां जंहिं वटि बि जेकॾहिं पंहिंजे भेनरनि जी मिल्कियत रहियल आहे, अबो फौत थी वियो आहे, अल्लाह जो वास्तो अथव सॼण थी चवां थो त उहा पंहिंजे भेनरनि खे कंहिं आलिम खां कंहिं मुफ़्ती खां पुछी उहा ज़मीन उहा मिल्कियत हवाले कयो। जेकॾहिं न कंदव त पोइ अॻिते ॾाढा पछताईंदो, ॾाढा अफ़सोस कंदो। मुंहिंजो मुर्शिद अली तो चवे 5 नंबर में मां आइंदा इन गुनाह जे तरफ़ वेझो न वेंदुमि। 6 नंबर में मुंहिंजा साईं जीअं मां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे जिस्म खे गुनाहनि में इस्तेमाल कयो आहे, अॻनाबाद में हाणे मां पंहिंजे जिस्म खे नेकिन में इस्तेमाल कंदुमि। ॻाल्हि सम्झ में आई? अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो तौबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ईमान वारो तौबा कयो, तौबा करण खालिस साईं भला तौबा सां छा मिलंदो? अल्लाह जो कुरान तो फरमाए असा रब्बुकुम अय्युकफ़िरा अनकुम सय्यातिकुम, तौबा कंदो मां अल्लाह सब गुनाह माफ कंदो माव, व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन ताहतिहल अनहार, मां अल्लाह जन्नत में दाखिल कंदो माव, बाग भी दींदो माव, चश्मा भी दींदो माव, फिया अनहारुम मिन माइन गैर आसिन, पानी जा चश्मा सेवार जन का पाक होंदा, व अनहारु मिन लबनिन लम यतगय्यर तम, खीर जा चश्मा पोंडर ऐं पानी जे मिलावट का पाक होंदा, व अनहारु मिन असलिन मुसफ़ा, माखी जा चश्मा पत का गुड़ जे मिलावट का पाक होंदा, व अनहारु मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबीन, शराबे तौर जा चश्मा। अल्लाह फरमायो तौबा ताइब थियो। अॻ में ज़िंदगी में जेके ड्रोह ठगियूं क्या अथव, गिला की बतूं साड़ ओड़े पाड़े वारनि खे ईज़ायो अथव, तपायो अथव, ॾंभ ॾिना अथव, हाणे त पछतायो। अॼु वक़्तु अथव उते रोंदव पर रत रोवंदव, कोई बि तुंहिंजे ॻोड़नि ते कंहिंखे क्यास न ईंदो। लेकिन अॼु वक़्तु आहे, अॼु मुंदा मौक़े सां शायनि पंहिंजे रब जे दर ते तौबा ताइब थियो। अल्लाह फरमायो यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्या, क़यामत जे ॾींहुं मां अल्लाह सही नबियनि जी मदद न छॾींदुमि, नबियनि खे इज़्ज़त सां माला माल कंदुसि।
फरमे वल्लज़ीना आमनू मा नबियन के भी मां अल्लाह से इज्जत सा नवाजिंदस नबियन जा ताबेदार आशिकन के भी इज्जत सा नवाजिंदम नूरुम यसा बैन ऐदीहिम मां अल्लाह नबियन जे अगियां नबियन जे फरमा बरदार उम्मतिन जी अगियां नूर जे लाटुन जा चमकाट दींदम अगियां भी नूर जा चमकाट सजे पासे भी नूर जा चमकाट यकूलून रब्बना अतमिम लना मुंजा साईं असां जे नूर के वधा जे गाड़ी में बत्तियों न होंदियूं आहिनि उहा डाइण सिर खणंदी आहे हा बत्तियूं ज़रूरी आहिनि चाइनि बा बत्ती खां सवा की ख़बर पए परे खां कने कने मंडी का कार होंदी आहे नऊज़ बिल्ला हिकड़ी बत्ती अगलो समझा मोटरसाइकिल आहे वेझो ईंदो अड़े सदको निकतल हूंदसि त पोइ होश अची वेंदसि बाक़ी सदको निकतल न अथसि त ख़बर तने पवंदसि ठका थी छा त माण्हू बत्ती खां सवा चाइनि गाॾी उहा कम जी कोन्हे इंसान वीचारे खे अखियूं न आहिनि त उहो ॾाढे तकलीफ़ुनि में आहे अल्लाह फरमाए जन्नती चंदा या अल्लाह असांजे नूर खे वधा वक़फ़े लना असां खां कमी कोताही थी वई माफ़ कर इन्ना कला कुल शैन कदीर तू हर शइ जे मथां ताक़त रखंदड़ा नबी साहब फरमायो अन्ना दामत व तौबा पेशेमान या अल्लाह सब चओ या अल्लाह असां पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान आहियूं असांजी ज़िंदगी जा जेके गुनाह थी विया मौला तू सभु असांजा गुनाह माफ़ फरमा सब चओ नबी से फरमायो अन्नदामत व तौबा पेशेमान थियणी तौबा थव दुमतुल असी तो तुफियो गदब रब गुनाहगार जी अखिन मां जेके घोड़ा वांदा थव ज़मीन ते न किरंदा आहिनि अॻ में अल्लाह सही उन सां ठा कंदो आहे जिने बानो चंदो या अल्लाह मुंहिंजी तौबा अल्लाह फरिश्ते के चंदो आहे दुनिया जे आसमान ते ऐलान कर इस्ताला अल्लाह बदो अल्लाह मौला हो रब चंदो आहे मां अल्लाह जे न बाने सां ठा थियो अताइब मिन ज़ंबि कमल्ला ज़ंबल जेको गुनाहन का माफ़ी वठंदड़ा जो इन जिंदगी में गुनाह कयो ही कोन अताइब हबीबुल्लाह गुनाहन का माफ़ी वठंदड़ अल्लाह जे ज़ात जो दोस्त आहे मा सर मन इस्तगफर वलौ वाद फिल यौम 70 मर्रा हिकड़े ॾींहं में 70 दफ़ा गुनाह करे मोटी आ न मीणो ॾियाई न मयार ॾियाई न तंज कयाई न कंहिंखे ॿुधाई नबी से फरमायो बनी इसराइल में एकड़ो शख्स हो जिनो नालो किफिलो रोजानो पंहिंजे कमरे में नई नई औरत आणींदो उन सां ज़िनाकारी ऐं शराब नोशी कंदो हिकड़ी अल्लाह जी बानी पंहिंजे बचन जे रिज़्क जे तलाश में निकती बचन जे रिज़्क जो कोई भी बंदोबस्त न थियसि आखिरकार उन किफिल नाले वॾेरे वटि आई आहे उन खे चए मूंखे पैसा उधारा खपनि 12 लाख रुपया पाकिस्तान हू भी कोन ते साइन वंज ताड़ींदो त को मन या मुंहिंजे वंज में अचे हुजूर फरमाए पोइ उन जे जंगनि जे मथां चढ़ियो वेठो ज़िना जे इरादे सां उन वक़्त में उन अल्लाह जी बानी जे अखियुनि मां घोड़ा वही विया ॾकण शुरू थी वई पुछा कंहिं मां तो ते ॾाढ त न कयो आहे ज़बरदस्ती न कई आहे तू छो थी बराल हाणे करें ईअं बराल लड़ाई थी पई छे मुंहिंजे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजा बच्चा बुख ते हा अॼुकल्ह माण्हू अल्लाह जे नाले ते गरीबन के नथा ॾियनि ज़िनाकारी में 500 हज़ार 5-5 मौकारे में पैसा इस्तेमाल कनि था रब जे नाले ते 10 रुपया ॾींदे बि उठ ते नांग थो खाए जॾहिं मुसलमान गरीबन यतीमन जी संभाल छॾींदा पोइ यतीमन जा बच्चा मजबूर थींदा ज़िना ते पोइ इहो ख़ुदा जो अदाब ऐं कर ईंदो छा ॿेड़ी अल्लाह जे वास्ते कोशिश कयो पंहिंजे घरां निकिरो न सदको करे निकिरो कोशिश कयो गीदे में तव्हांजे में को गरीब अचे चइनि त को खाली वापसि न वञे मुंहिंजे महबूब जी खूबी आहे मां हिन ते वॾो तजुब मां हैरान आहे हुज़ूर पंहिंजी ज़िंदगी में सॼी ज़िंदगी में कंहिंखे वापसि न मोटायो सॼी ज़िंदगी में पन्ने ते लिखी ॾींदा हुआ फलाणे यहूदी खां मुंहिंजे खाते ते सामान वठी वञ उन रहमतुल आलमीन जा उम्मती हूं गीदे में 5-5 हज़ार रुपया हुजनि ऐं रब जे नाले ते 10 रुपया न ॾियूं ॿुड़ी मञण खां ॿियो को अञा कमु थींदो आहे हा भाउ अल्लाह प्यारो न आहे अल्लाह जो दीन प्यारो न आहे ज़िनाकारी में 500 हज़ार 2,000 5-5 हज़ार लुटाईंदे महबूब जो उम्मती चाहे ऐं रब जे नाले ते कंहिं यतीम ऐं बेवा खे ईद जो वॻो न पाराए मूंखे ॿुधायो बा आख़िरकार उन किफ़िल जे नाले शख़्स उन तां इन हालत में वापस थी वियो रोई करे दुआ घुरे मुंहिंजा अल्लाह मां ज़िंदगी में जेका भी ज़िनाकारी या शराबकारी कई आहे मुंहिंजा मौला मुंहिंजे गुनाहनि खे तू न बख़्शे त केरु बख़्शींदो रात जो वफ़ात करे वियो अल्लाह उन जे दरवाज़े ते लिखरायो मां अल्लाह किफ़िल खे बख़्शे जन्नत ॾेई छॾी मूंखे कंहिंजी काई ख़बर न आहे ज़िंदगी जी अॼु ज़िना आम थी वई आहे शराब आम थी वियो आहे व्याज आम थी वियो आहे माउ पीउ जी नाफ़रमानी आम थी वई आहे
अगर कोई भी के मर्ज में फाथल आ बेली अल्लाह जे वास्ते पान के पंहिंजे कंदे मर्ज खां बचायो। अगलो जहान ॾाढो ॾुखियो आ, सब नबी होंदा, सब कायनात जा इंसान होंदा। रब तो असांजी ज़िंदगी जो रेल हलाईंदो। ॾिसे ज़िनाकारी में तू आ, हे शराब नोशी में तू आ, हे व्याजकारी में तू आ। अॼु वक्त आ मुंदा, लेकिन उते अफसोस करणो पवंदो कंहिं कम जो न आहे। अल्लाह फरमायो इन्नमा तौबतु अल्लाहि लिल्लज़ीना यमलूना सुअ बिजहालतिन सुम्मा यतूबून मिन करीबिन। जेके इंसान दुनिया में मौत खां बिना तौबा घुरंदा मां अल्लाह सईं के बख्शे करे नेकियूं लिखी छॾाईंदो मान। वलैसत तौबतु लिल्लज़ीना यमलूना सय्यात हत्ता इज़ा हज़रा अहदहुमुल मौत क़ाल इन्नी तुब्तु अना। कुरान तो चई जिन इज़राइल तुझे मथा मौत चंबा खोड़ींदो, तू तो चंदे फिरौन वांगुर मां तौबा कई, पर इहा तुझी तौबा कबूल नहीं, या मोचड़न जी तौबा वा। नबी से फरमायो बनी इस्राइल में एकड़ो शख्स 40 साल जे मोलन जा कफन लातान डुकर पइजी वियो। हजरत मूसा अलैहिस्सलाम जमात के कदायो सलाते इस्तिस्का डुकर में पड़बी जी मींह वसी पवे। अल्लाह फरमाए मूसा कलीम तुझी जमात में एकड़ो शख्स 40 साल में अल्लाह जे जमीन आसमान ते गुनाह जा कम क्या तई ऐलान करे न मजमे मां निकरे। या अल्लाह बुधा त सही वो केड़ो जवाना मूसा कलीम 40 साल में अल्लाह ढकियो तमास। हाणे मां खुदा इन जा पर्दा किए खोलिया। अजकल वात मां ज़बान मां गाल निकरी थी वने, कुरान जो वास्तो थी न बुधाए जांस। वो अगले वट वने थो चे मोके हमरा चवा कुरान जो कसम थी बे के न बुधाए, पर तोखे बुधाया शाबस हो जे हया के कुरान जो कसम नहीं, पर इन के का जमीर का गिरत का हया जी जरी पुरजी कोने का। नबी से फरमायो अते या अल्लाह पो मां की जवा तो थी वने। मूसा नबी मुझे माला उन जे दिल के एहसास तो जा रहा। हजरत मूसा अलैहिस्सलाम चयो इन मजमे मां 40 साल रब जी नाफरमानी कंदड़ गुनाहगार निकरी वनी। अखिन मां गोड़ो वयो मौला ये तुझी जात जे 40 साल ढकियो आ। दुनिया में को मानू न तो के ढके सके के इंसान जे के का आदत को ऐब हथ में अची वनी रब ढके, पर मानू न था ढके। बीबीसी बंद थींदी, हाँ रेडियो बंद थींदो, पर दुनिया न थी मुड़े के छा पुछा कंदा गिला छाए जानी के शराबे के प्रपट जानी चण या गिला बा या जिना का भी खराब है। मोल भा जे गोश्त खाइण जे मिसला छन, लेकिन एड़ो असा शैतान जे जार में फासी आऊं। हजरत मूसा अलैहिस्सलाम रब के चो मुंजा साईं अन्या तो वो शख्स उठियो ही ना मियां आसमान मां वसी पियो आ। मूसा कलीम मां अल्लाह साईं के उन जे दिल के एहसास जराइणो होयो। दर्द दिल के वास्ते ने पैदा किया इंसान को, वरना इबादत के लिए तो मौजूद थे करूबियां। क़यामत एकड़ा फरिश्ता सजदे में एकड़ा रुकू में न खाइन न लेटरिन कन, पर अब चतो जो तू सजदो दींदे न फरिश्तन जे क़यामत जे सजदे का तुझो सजदो मुके प्यारो आ। अचे तो सही कोई वनीबू इलल्लाह माला कुरान में चवा तो मुझे दरते मोटी अचो फफिरू इलल्लाह मुझे दरते भजी अचो। बायजीद बालुल फकीर शहर में बैठो बालुल अच्छा तो करे रब इलाज तो करे न कुरान में अचो ठा क्या अचो ठा क्या। इन्नल्लाह ताला यक़बल तौबतल अब्द मालम युगरगिर। अल्लाह बानी जी तौबा कबूल कंदो आ जेस ताईं बानो सकरात में न फासी पवे। रब बानी जो इंतजार कंदो आ बाना मुझे तरते मोटी या मां खुदा गुनाह बख्शे ने क्यों लिखराए छड़ियाई, पर तू बेही जी हद करे छड़ी तंजे करे हाने तो मोचड़न खाइण जे लायक आ। आखिरकार या अल्लाह हाने त बुधा न सही मूसा रुठलो यो मांस त न खोलियो मांस, हाने त परची पियो मांस। एड़ो प्यारो एड़ी का जात रब जड़े बी का आहे जेका के ई ढके छा। नबी से फरमायो बनी इस्राइल में एकड़ो शख्स हर गुनाह उन में आए जिना शराब चोरी में मुब्तला ओरे पारे जे मानन के धिकारे निकाली दिनी। जंग में अची करे चवे तो मुंजा साईं सारो जान गंदो करे के धिकारे तू भी धिकारे त रब में ऐ खालिक में को फर्क ना है। नबी से फरमायो वफात करे वियो। अल्लाह फरमाए मूसा कलीम पंजे नबूवत वारन नथन सा गुसल जारायस ऐलान कर जे कोई न जे जवान जे जनाजे में इंदो मां अल्लाह ते के बख्शे जन्नत दींदो।
सब पहुता न पहुंचण वारा मुंहिंजो ॾिसन खोले करे अरे यार ये तो गुनाहगार हो मूसा कलीम रब खां पुछा कर अल्लाह फरमाए मूसा सारे जहान जेके धिकारे तेखे मां भी धिकारिया रब में ऐं मखलूक में इन एडी सच्ची तौबा कई आहे सच्ची तौबा कई आहे इन जी तौबा तुंहिंजे क़ौम ते विराहियां अञा तक़सीम में उहा तौबा बची पवंदी हुज़ूर जे ज़माने में हिकिड़ो शख़्स आयो ज़ने तो या रसूल अल्लाह से मूंखां ज़िना जो कमु थी वियो आहे मूंखे पाक कयो हुज़ूर फरमाए तूं चुमी ॾिनी हूंदी भाकुर पातो हूंदो नमाज़ पढ़ी बस माफ़ थी वई नबी से पासो मटायो चई या रसूल अल्लाह मूंखे आख़िरत जे अज़ाब जो भउ आहे हुज़ूर फरमाए तूं नमाज़ पढ़ी अल्लाह तोखे बख़्शे छॾियो आहे पाण खे पाण न हो कर वही नबी से टे पासो मटायो चौथे भेरे नबी से फरमायो इन चार माना शायदियूं ॾिनियूं मजलिस मटायूं हिकिड़ी मजलिस मटाए वरी बि मजलिस में वरी टे में मिसाल तौर हुज़ूर फरमाए त हाणे शादीशुदा के इस्लाम में पाण इकरार करे त उनखे पत्थर हणी मारणो आहे बस छा पोइ हुज़ूर फरमाए इनखे हाणे रजम कयो पोइ साहबा आया उन जे कढ पे हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन परे खां हिकिड़ो पत्थर हॾो हो उहो खणी दिमाग़ में लॻायो हॾे सां उनजो दिमाग़ मां रत वहणु शुरू थी वियो हुज़ूर फरमाए जॾहिं हितां उथियो हो त रब ऐलान कयो मां अल्लाह बख़्शे छॾियो हिते त लिखूं था लोक खां छा आहिनि मां कंहिंखे चयो आहे त नौज़ बिल्ला मां नबी आहियां मां को मासूम आहियां मां बि गुनाहगार आहियां मां बि एबदार आहियां मां बि ख़ताकार आहियां पर रब करीम जी ज़ात जो कसम आहे अल्लाह सुहिणो क़ुर ॾिनो आहे असां पंहिंजे सभिनी पंहिंजे मुआशिरे खे इस्लाह खे जे लाइ असां इहो क़ुर हदीस यादि करे ईंदा आहियूं दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं जे शइ अंदर ते इक़रार कयो चओ या अल्लाह असांजी तौबा सब चो या अल्लाह असांजी तौबा मुंहिंजा साईं असां ज़िंदगी में जेके बि गुनाह कयासीं कमी कोताहियूं कयूंसीं तूं असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा असां तौबा ताइब थींदासीं असांजा बच्चा बि तौबा ताइब थींदा बच्चा तौबा ताइब थींदा त इंशाअल्लाह नेक साले थींदा नमाज़ी थींदा फरमा बरदार थींदा साले सदौरा थींदा अल्लाह खां दुआ अल्लाह से तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हक़ जा आलिम ही वीचारा पंहिंजा बच्चा ॿार जानियूं छॾे करे न रोडनि ते शयुनि कहिड़ी बाईपास ते हिते वञी पहुता आहिनि हक़ीक़त इहा हुआ पहिरियां बि मूं तव्हांखे अर्ज़ु कयो क़ुर वारनि में गुमान ग़लति न कबो आहे सॼी दुनिया चवे थी मौलाना फज़ल रहमान साहब दामद बरकातुल आलिया सॼी ज़िंदगी शयुनि सभिनी सां पाण में मिलियो सिलियो वेठो आहे अगरि एॾो जो माल वरितो अथई त किथे आहे असांखे त 1000 रुपए बि न मिलियो आहे असांखे त 1000 रुपयो न मिलियो आहे असां पाण जिमित उलमा इस्लाम में आहियूं यूंट में माशाअल्लाह ज़िमेदारी रब जेका ॾिनी आहे उहा संभालियूं था पिया त जेकॾहिं माल जो खाधनि त पेनामा लेक्स पंडोरा लेक्स फंडोरा लेक्स हे धूड़े शाही जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म हुजे उहो बि उनजे मुखालिफ़ हुजे ऐं फ़ौज जो जनरल बि मुखालिफ़ हुजे ऐं चीफ जस्टिस जेको मिसाल तौर अॻिलो या हे ये सब मुल्क जूं वॾे में वॾियूं शयुनि माना मिसाल माना आला उहिदेदार आहिनि इहे सभु हुजनि ऐं हिकिड़ो 1000 बि तव्हांजे आलिमनि ते करप्शन जो तव्हांजे आलिमनि ते को शयुनि माना ईअं सम्झ चोरी ऐं ठगी जो साबित न करे सघनि इहो दलील आहे त क़ुर वारा शयुनि नीमक हराम न आहिनि क़ुर वारा ग़ैरतमंद आहिनि हलाली आहिनि असांजो मुर्शिद आहे साईं अब्दुल समद साहब दामद बरकातुल आलिया मूं साईं जे वालिद अमर जे वफ़ात ते मौलाना साहब खे ॾिठो हाले जी में जो असांजो मुर्शिद चवे पोइ पाण त मां दुआ न घुरंदुमि तव्हां दुआ घुरो असां पंहिंजे मुर्शिदनि खां वधीक कंहिंखे न को सियाणो सम्झूं था न की कंहिंखे इज़त ॾियूं था असांजा मुर्शिद जंहिंखां दुआऊं घुराइनि जंहिंजी सीने में 30 सिपारा 15 रमज़ान मुबारक जे 15 तारीख़ ते मौलाना साहब ख़त्म कढंदो आहे 15 कीअं निकिरंदा जॾहिं रोज़ानो 2 सिपारा क़ुर जा पढ़ाइजनि जंहिंजे सीने में क़ुर जा 30 सिपारा उहो सही न आहे जेको कुतनि खे पाले ऐं दुनिया जे शयुनि ज़ानिन ऐं शराबिन ऐं कबाबिन खे पाले जेके बिस्मिल्लाह न अचे जेके शयुनि रूहानियत न अचे जेके खातमुन नबिय्यन न अचे जेके इस्लाम जी करे ॾिठो अथव अख़बार में त तव्हांजे वज़ीर आज़म नमाज़ पढ़ी हुजे ॿुधायो त सही भला छा पोइ जेकॾहिं माण्हू मिसाल तौर उनखे कुझु नथो चई सघे त आलिमनि खे ॻाल्हाईंदव रब रुसी पवंदव की कचहरी में को माण्हू जेकॾहिं को आलिमनि जे लाइ बकवास करे त उनखे चओ ख़बरदार पंहिंजे वात खे लगाम ॾे मौलाना मुफ्ती ज़रवर अली खान साहब चवंदा जेको आलिमनि ऐं मौलाना फज़ल रहमान साहब दामद बरकातुल आलिया जे लाइ ज़बान इस्तेमाल करे उहो उनखे चओ पंहिंजे माउ खां पुछा करे त हलाली आहियां मां हरामी छा छोकी आलिमनि जो मोहबत ऐं प्यार हलाली कंदा जेके हरामी ॼमियल आहिनि उन्हनि जी त हलालनि सां लॻंदी कोन सजने मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह मौलाना साहब के बचपन में साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जे पेश कयो त साईं जन अहमद अली लाहौरी वॾो अल्लाह जो वली हो खिलिया भी रुना भी फरमाए छा थियो फरमाए त रब हिन जे मोहबत जे करे हिकड़नि खे जन्नत में पहुचाईंदो
हिकिड़नि खे हिन जी बुग़्ज़ ऐं नफ़रत जे करे हिकिड़नि खे ख़ुदा जहन्नम में पहुचाईंदो। असां हरूभरू ॻाल्हि ग़लति नथा कयूं, सिधी सही तव्हांखे निर्वार ॿुधायूं था। तव्हां हिते वेठा हो शैन, हाणे तव्हां पुछिजो पंहिंजे ज़ाल खां इस्लामाबाद हलंदव? ज़ाल रहंदी न करे क़ुरान खे मन, कल्ह शादी कई आहे, अञा मौलवियुनि जे चवण ते न लॻ माराई ॾेई, टिप माराई ॾेई, सिर खड़ाई ॾेई। जा तव्हांखे ज़ाल आहे, तव्हांखे पंहिंजी माउ आहे, तव्हांखे पंहिंजा माइट आहिनि, पोइ इहे ईअं जा घरां बसि न कुछ भी ना है। त बहरहाल जेकॾहिं तो असां मिसाल तौर सुभाणे मौक़ो आहे, सुभाणे कोशिश कयो उते बि शायदि जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले उते बि कलाक ॿ कलाक हाज़िरी ॾियो। रब जेका तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, अल्लाह कंहिंखे शायदि वञण जी बंदोबस्त जी ताक़त ॾिनी आहे, वञो बिस्मिल्लाह करे, ख़ुदा जी ज़ात जो कसम। अॻिले शायदि मार्च में मूं पाण उते वियोसि, एॾो सुकून हो, न गाना न फिल्मियूं न धोल न ताड़ी, सॼो ॾींहुं तक़रीबन क़ुरान ज़िक्र अज़कार जूं शयूं। हिननि आलिमनि खे ख़बर आहे हे मुल्क तव्हांजे हथनि मां वेंदो ऐं शायदि तव्हां पंहिंजी इज़त ते नंग न पचाए सघंदव। तव्हांजे बच्चनि जी गिरत लाइ निकिता आहिनि। चइनि अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह से दुआ सां सभिनी जो अचण वेहण पंहिंजे दरबार में रज़ा जो ज़रियो बनाइण फरमाए ऐं जिन दोस्तनि वीचारनि पंहिंजे बच्चनि जी ख़ुशी में प्रोग्राम कयो, अल्लाह पाक हिननि जी महिनतुनि खे पंहिंजे दरबार में क़बूल जो शरफ़ बख़्शण फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। सब दोस्त अमड़ियूं भेनरियूं 5 मरतबा सूरत कुल अल्लाह ऐं दुरूद शरीफ़ पढ़ो, हिननि जो सवाब पंहिंजे मरू में दे पढ़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल मालूम लक दाइमन अबदा। या अल्लाह संजे कुलनि ऐं दूदनि जो सवाब, क़ुरान जे ख़त्मनि ऐं तिलावत कयल सीपारनि जो सवाब ऐं सलाम दर्जात जी बुलंदी जे लाइ मिठे मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह मुबारक ताईं तमाम नबियनि सगुरनि, तमाम नबी जे बचड़नि, आल बेतन, साहबनि, शागिर्दनि, मुरीदनि, ताबईन, तबा ताबईन, शेख अब्दुल कादिर जिलानी, महबूब सुभाने तमाम औलिया अल्लाह जा दर्जात बुलंद फरमा। या अल्लाह जेके भी दोस्तनि जा रिश्तेदार, वॾड़ा, अमड़ियूं भेनरियूं जेके भी वफ़ात करे वियूं, सुणे क़ुरान जे सदके उन्हनि जा गुनाह माफ़ फरमा, बख़्शे फरमा, क़ब्रनि जे मथां रहमत जमी वसाइण फरमा, क़ब्रनि खे जन्नत जे बागनि मां बाग बनाइण फरमा। मुंहिंजा अल्लाह असांजे साईं बिरादरम कारी कमरुद्दीन साहब जे बच्चे के मुंहिंजा अल्लाह इस्लाम जो हीरो बनाइण फरमा, इनजे सीने में क़ुरान जा 83 सिपारा महफूज़ फरमा। मुंहिंजा अल्लाह इनके हक़ जो आलिम, इस्लाम जो हीरो, इस्लाम जो मुजाहिद, अलम बरदार बनाइण फरमा। ये असां दुनिया में हलिया वञूं, वरी ये बचड़ा क़ुरान दुनिया के ॿुधाइनि, इन शयुनि वरी महफ़िलनि खे क़ुरान सां सजाइनि पिया। मुंहिंजा अल्लाह इन्हनि सभिनी दोस्तनि जे बच्चनि खे नेक साले फरमा। असां सभिनी खे पंजो त पाबंदी सां नमाज़ पंहिंजी तौफ़ीक़ अता फरमा, सुने क़ुरान जी तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला तुंहिंजी इज़त जलाल जो कसम, मक्के पाक मदीने पाक जा दरवाजा खुलिया हन। मुंहिंजा अल्लाह पंहिंजे शहर मक्के पाक मदीने पाक जी ज़ियारत नसीब फरमा। अहिड़ो पिननि जो प्यारा जो पिनी भी वञिजे मुंहिंजा मौला, तॾहिं बि शयुनि माना अञा इन बैतुल्लाह ऐं मक्के पाक जी शयुनि अञा क़दुरु इहो माना थोरो आहे। मुंहिंजा साईं असां सभिनी खे मक्के पाक मदीने पाक जी उमिरि जी हज जी सादत नसीब फरमा। परेशान मंदनि जूं परेशानियूं दूर फरमा, कर्ज़मंदनि खे कर्ज़नि मां जान आज़ाद फरमा, बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल अता फरमा, मरीज़नि खे सिहतयाबी अता फरमा। मुंहिंजा अल्लाह असांजा वॾड़ा आहिनि, असांजे अबे जेड़ा, असांजे या अल्लाह वॾड़नि जेतिरा, असांजे भाइरनि जेतिरा, मुंहिंजा मिठा अल्लाह इन्हनि जे दिलनि में जेके भी जाइज़ उम्मीदूं आहिनि क़ुरान जे सदके इन्हनि जी उम्मीदुनि खे पूरो फरमा। सुने क़ुरान जे सदके इन्हनि खे हमेशह पाण में मोहब्बत सां क़ाइम ऐं दाइम रखण फरमा। इन जे बच्चनि खे कारी साहब आलिम सगुरो बनाइण फरमा। इन ज़मीन खे जन्नत जे बागनि मां बाग बनाइण फरमा। असांजे इन्हनि शयुनि पोखनि में, कणकुनि में या अल्लाह, खजनि में, पोखनि में या अल्लाह ख़ैर बरकत अता फरमा। बीमारनि मुसीबतुनि मां जान आज़ाद फरमा। अबे उमर जी अदब एहतराम जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला दुनिया में रही ईमान इस्लाम अकल में गिरत सां नाइन फरमा। जिन्हें भी दुनिया में घुराई इस्लाम ईमान ऐसा न कामिल सां ये असांजो दुनिया में ख़ात्मो बिल ख़ैर थे। असांजी ज़बान ते न कलमे के जारी सारी फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।